खोड़ा के गवर्नमेंट बॉयज़ हायर सेकेंडरी स्कूल में पाकिस्तान के दिहाड़े के हवाले सां तकरीब कोठाई वई। तकरीब जो अहवाल बुधाए रहा है इकबाल अबड़ो पांजी ने रिपोर्ट में। खोड़ा के गवर्नमेंट बॉयज़ हायर सेकेंडरी स्कूल में 23 मार्च योम पाकिस्तान की रंगारंग तकरीब मुनक़िद की वई। तकरीब जो मेहमान खास सैयद मफतून ज़िया शाह हो, जड॒हिं त प्रिंसिपल शबाना भट्टी, प्रोफेसर मंजूर गिलाल, सैयद अख्तर अली शाह, अमीर अली गिलाल, ज़हूर खोड़ो, दाइम सहतो, खलील ख्वाजा ऐं चीज़ अली खासकली समेत उस्तादनि ऐं शागिर्दनि वॾे तइदाद में शिरकत कई। तकरीब में योम पाकिस्तान के हवाले से शागिर्दनि तकरीरूं, टेबलोज़ ऐं मिली नगमा पेश कया। तकरीब के खिताब कंदे मेहमान खास TEO सेकेंडरी सैयद मफतून ज़िया शाह, प्रिंसिपल शबाना भट्टी, प्रोफेसर मंजूर गिलाल, उस्ताद दाइम अली सहतो, उस्ताद ज़हूर खोड़ो ऐं ॿियनि चयो त 23 मार्च योम पाकिस्तान ते लाहौर में ॾखिण एशिया के मुसलमाननि लाइ अलॻि वतन हासिल करण की करारदाद पास कई वई ऐं 23 मार्च असांखे अज़ीम जदोजहद ऐं क़ुर्बानीअ जी यादि ॾियारे थो। इन मौक़े ते उस्तादनि ऐं शागिर्दनि आवाज़ TV न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त इहो ॾींहुं जेको आहे असांजो हिकिड़ो तारीख़ी ॾींहुं आहे जेको हर साल मल्हायो वेंदो आहे। असां अॼु हिते 23 मार्च जे हिसाब सां ॾींहुं सेलिब्रेट करे रहिया आहियूं ऐं असां पंहिंजे ईंदड़ नस्ल खे, असां पंहिंजे नौजवाननि खे इहो दर्स ॾेई रहिया आहियूं त हीउ ॾींहुं असां लाइ तमामु घणो इम्पॉर्टेंट आहे ऐं इन ई ॾींहं ते 1940 में करारदाद पास थी हुई पाकिस्तान जे लाइ। जेको अॼोको ही बहितरीन वालिहाना प्रोग्राम असांखे इन जो दर्स ॾिए थो पियो त असां पंहिंजे पाकिस्तान जे लाइ बहितरीन अज़म, बहितरीन इरादा ऐं हिकु मुस्तहकम ऐं मज़बूत क़ौम बणिजी पंहिंजे पाकिस्तान जो हर घड़ी, हर वक़्तु, हर आन ऐं हर शान दिफ़ा करण जे लाइ हर वक़्तु तैयार ऐं मज़बूत रहूं। असां नाहियत शुक्रगुज़ार आहियूं पंहिंजे उस्तादनि जा जंहिं असांखे मौक़ो फ़राहम कयो 23 मार्च मल्हायो, जंहिंमें असां तकरीरूं, स्पीच ऐं टेबलाज़ पेश कया ऐं असांजी ख़्वाहिश आहे त हर साल ईअं प्रोग्राम थींदा रहनि ऐं असां शिरकत कयूं ऐं असांजी दिली ख़्वाहिश आहे त असां बि वॾा थी मुस्तक़बिल में ईअं ई पंहिंजे मुल्क जी ख़िदमत करियूं ऐं ईअं ई उस्तादनि आगे प्रोग्राम सरंजाम। मां वॾो ख़ुशि थियो आहियां हीअ असां प्रोग्राम मल्हाए ऐं मां पंहिंजे उस्तादनि जो वॾो शुक्रगुज़ार आहियां त मूंखे हुननि हिन प्रोग्राम में माना हिसो ॾिनो ऐं मूं माना बहितरीन नमूने सां ख़ुशी थी त मूंखे मेडल मिलियो। तकरीब के आख़िर में तकरीरूं, टेबलोज़ ऐं मिली नगमा पेश कंदड़ शागिर्दनि खे ट्रॉफियूं ऐं मेडल पिणु ॾिना विया। कैमरा टीम सां गॾु इकबाल अबड़ो, आवाज़ TV न्यूज़ खोड़ा।